हमजा फातिमा हमारे सिरे आयो न्यू मेरान न्यूज़ रुक गई था खबरन दा कंडियारो रिपोर्ट जमील अहमद सरगानी कंडियारो लगोट परियल सरगानी जे रहवासी मजहर अली सरगानी जेको पंहिंजी ज़मीन ता घरवारी सां गॾु मोटरसाइकिल ते गाह जी भरी खयूं पिया आयो जन ते ॿिनि नामालूम हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी जंहिंजे नतीजे में मजहर सरगानी तॾहिं ते फ़ौत थी वियो ऐं घरवारी साहिब ख़ातून ज़ख़्मी थी पई। मौके वारदार ते पुलिस पहुची फ़ौती जो लाश ऐं ज़ख़्मी औरत खे कंडियारो इस्पताल खणाए वई। शदीद ज़ख़्मी हुजण करे मसमात साहिब ख़ातून खे कंडियारो मां नवाबशाह रेफर कयो वियो। हमले करण जो सबबु मालूम न थी सघियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यू मेरान न्यूज़।